Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. लाहौर में नैब हथां गिरफ्तार थियल शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज के पैरोल ते आज़ादी। नवाज़ लीग अगवाणनि काफ़िलनि जी सूरत में कोट लखपत जेल पहुची विया। शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज के वठी वञण लाइ गाॾियूं जेल ॿाहिरां मौजूद। नवाज़ शरीफ ऐं शहबाज शरीफ जी अमड़ बेगम शमीम अख्तर जो मड़ लंडन में जनाज़ नमाज़ बाद पाकिस्तान उमाणियो वेंदो। नवाज़ लीग अगवान राना सनाउल्ला जो चवणु आहे त लाहौर में इंतज़ामिया तरफ़ां बेगम शमीम अख्तर जी जनाज़ नमाज़ बाबति अञा ताईं इजाज़त नाहे ॾिनी वई। मरियम नवाज़ तय थियल प्रोग्राम मूजिब जलसे में शिरकत कंदी। हुकूमत कोरोना जो जवाब ॼाणाए ऑपोज़िशन खे रोकण जी कोशिश करे रही आहे। मुल्तान में कंहिं लीडर खे कुझु बि थियो त इमरान ख़िलाफ़ केस दाख़िल करायो वेंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी कोरोना में मुब्तला थियण बाद आसफा भुट्टो ज़रदारी PDM जे मुल्तान वारे जलसे में शिरकत करण जो फ़ैसिलो करे वरितो। अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी जो चवणु आहे त आसफा भुट्टो ज़रदारी 30 नवंबर ते मुल्तान पहुचंदी। हूअ PDM जे जलसे खे ख़िताब पिणु कंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी भी वीडियो लिंक ज़रिए जलसे खे ख़िताब कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी ट्वीट बयान में चयो आहे त हुकूमत खे जेको करिणो आहे करे वठे। 30 नवंबर ते मुल्तान में PDM जो जलसो ज़रूर थींदो। फाशिस्ट हुकूमत जमहूरी कारकुननि जी गिरफ़्तारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। कठपुतली हुक्मरान जियालनि खां ॾिनल आहिनि। नैब चौधरी शुगर मिल्स रेफरेंस में नवाज़ शरीफ, मरियम नवाज़ ऐं ॿियनि ख़िलाफ़ जांच जो दाइरो वधाए छॾियो। अबूधाबी ऐं दुबई में वाक़िअ शुगर मिल्स जे ऑफिसर्स खे नोटिस जारी। नैब जी पधिराई में चयो वियो आहे त चौधरी शुगर मिल्स जी इंतज़ामिया खां 7 डिसेंबर ते लिखत में जवाब तलब कयो वियो आहे। चौधरी शुगर मिल्स शरीफ कुटुंब जी मिल्कियत आहिनि। रेफरेंस जे हवाले सां अहम शाहिदियूं मिलण बाद जांच जो दाइरो वधायो वियो। शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं आसिफ अली ज़रदारी जी न्याणी बख़्तावर भुट्टो ज़रदारी जो अॼु मङणो थी रहियो आहे। बिलावल हाउस कराची में बख़्तावर भुट्टो ज़रदारी ऐं महमूद चौधरी जे मङणे वारी तक़रीब दौरान जोड़े जे घर भातियुनि सूदो वेझा माइट शिरकत कंदा। कोरोना वायरस में मुब्तला बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां भेण जे मङणे वारी तक़रीब में शिरकत शकी बणिजी वई। सूबाई वज़ीर शैला रज़ा जो चवणु आहे त मङणे वारी तक़रीब में बिलावल भुट्टो ज़रदारी जी शिरकत बाबति कुझु नथो चई सघिजे। तक़रीब घर जे माण्हुनि ताईं महदूद हूंदी। आसिफ अली ज़रदारी जी तबियत में बहितरी आहे। इम्कान आहे त कुझु देरि लाइ हू तक़रीब में शिरकत करे। अॼु मूं लाइ इंतिहाई अहमियत ऐं एहसासनि भरियो ॾींहुं आहे। बख़्तावर भुट्टो ज़रदारी पंहिंजे मङणे जे मौक़े ते ट्वीट बयान जारी कंदे चयो आहे त इंशाअल्लाह कोरोना खां पोइ ख़ुशियूं मल्हाईंदासीं। बख़्तावर दुआउनि ऐं नेक तमन्नाउनि जो इज़हार कंदड़नि जा थोरा बि मञिया। कॉन्डर असां पकड़ियो आहे। कल शाम कोर्ट में उन्हनि ॿुधायो त असां पकड़ियो आहे। सिंध पुलिस कोई वॾो कारनामो न ॾेखारियो आहे, कोई उनखे पकड़ियो न आहे, पर हीअ डील जे तहत थियो आहे। हीअ जेका डील थी आहे सरदारनि ऐं जागीरदारनि सां, त उनजे तहत मूंखे को ख़तरो थी सघे थो। कानून चवे थो जेके प्रोक्लेम्ड ऑफेंडर्स खे फैसिलिटेट कनि त तव्हां उन्हनि ते FIR कटो। IG साहब त काई बि FIR न कटी आहे जागीरदारनि ऐं सरदारनि ते। हू ॾेखारनि ऐं उन्हनि जे घरनि ते रेड कयो, पर उनखां बाद में जेका डील थी आहे उहा हिकिड़ी इहा थी आहे। IG सिंध मुश्ताक महर उमेर उबाब जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस में जवाबदार ज़ुल्फ़िकार चांडियो जी गिरफ़्तारीअ बाबति सुप्रीम कोर्ट में रिपोर्ट पेश करे छॾी। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जी सरबराही में 2 रुकनी बेंच मेहड़ वाक़े जे केस ते ॿुधणी कई। DIG हैदराबाद खे रूपोस्ट जवाबदार मुर्तज़ा चांडियो खे गिरफ़्तार करे 4 हफ़्तनि में रिपोर्ट पेश करण जो हुकुम। IG सिंध अदालत खे आगाही ॾिनी त जवाबदार ज़ुल्फ़िकार चांडियो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मुर्तज़ा चांडियो खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। उमेर उबाब रूपोस्ट जवाबदार ज़ुल्फ़िकार चांडियो जी गिरफ़्तारी खे डील जो नतीजो करार ॾींदे चयो आहे त डील खे वाइको करणु घुरिजे। मुंहिंजी ज़िंदगी खे सरदारनि मां ख़तरो आहे।
IG सिंध सहाफ़िन जे सवालनि जा जवाब ॾियण बिना हलियो वियो। मेहर जी अदालत उमेर उबाब जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस में जवाबदार ज़ुल्फ़िकार चांडियो खे 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। केस में रूपोश जवाबदार मुर्तज़ा चांडियो जी गिरफ़्तारी लाइ दादू ऐं कंबर शदात कोट ज़िलनि में पुलिस जूं कार्रवायूं। फरीदाबाद में कार्रवाई दौरान पुलिस ऐं ॻोठाणनि में मुंहुं मारी। जवाबदार मुर्तज़ा चांडियो पकड़ में न आयो। 3 शकी गिरफ़्तार। मुल्क में कोरोना विघे वधीक 54 शहरी फौत थी विया। हैदराबाद में कोरोना में वरतल रीजनल डायरेक्टर इंफॉर्मेशन ज़ाहिद मुस्तफ़ा मेमण दम ॾेई छॾियो। इस्लामाबाद जे फेडरल जुडिशल काउंसिल में कोरोना जा केस वधी विया। दहशतगर्दी टोड़ अदालत नंबर 1 जे जज राजा जवाद अब्बास जी कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव अची वई। अदालत में मुक़रर ॿिए अमले जी बि टेस्ट कराइण जो फ़ैसिलो। NCOC जे इजलास दौरान आलिम सगोरन ऐं शादी हॉल्स मालिकनि खे SOPs ते अमल यकीनी बणाइण ते ज़ोर। कोरोना वायरस सबब सभ खां वधीक मुतासिर शहरनि जी फ़हरिस्त बि जारी। कोरोना जी वधंदड़ शरह में पेशावर पहिरें नंबर ते, कराची ॿिए ऐं हैदराबाद 3 नंबर ते अची वियो। सिंध सरकार वापारियुनि जे मुतालबे ते कारोबारी मर्कज़ शाम 6 बदिरां राति जो 8 वॻे ताईं खुलियल रखण जी इजाज़त ॾेई छॾी। कराची में सेंट्रल ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माइक्रो स्मार्ट लॉकडाउन लागू। मेडिकल कॉलेजिस में दाख़िला टेस्ट लाइ धार धार तारीख़ुनि ख़िलाफ़ शागिर्दनि जी दरख़्वास्त रद्द। सिंध हाई कोर्ट मामले ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी करे छॾियो। अदालत पंहिंजे फ़ैसिले में हुकुम ॾिनो आहे त PMC टेस्ट दौरान कोरोना खां बचाव लाइ समूरनि SOPs ते अमल यकीनी बणायो वञे। सिंध हाई कोर्ट में मेडिकल कॉलेजिस में दाख़िला लाइ तयारी कंदड़ शागिर्दनि तरफ़ां धार धार तारीख़ुनि ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई। कंदकोट जे कच्चे में पुलिस सां मुक़ाबले में मारिजी वियल 3 धाड़ेलनि मां अली बख्श जागीरानी ऐं शमशू जागीरानी जा लाश वारसनि हवाले। SSP कश्मोर कंदकोट अमजद शेख दावा कई आहे त पुलिस जे दबाव सबब 3 मुख़वी कुझु देर में आज़ाद थी वेंदा। गुज़िरियल ॾींहुं ऑपरेशन दौरान धाड़ेल जीअंद जागीरानी जी घरवारी भूरी ख़ातून, धाड़ेल शमशू, अयाज़ ऐं अली शेर जागीरानी मारिजी पिया हुआ। सखर डिवीज़न में कैनाल से कपरन तोड़े शहरनि मां हद दख़लियूं हटाइण जे लाइ ऑपरेशन जारी। गंबट में इंतज़ामिया अबल वाह जे कपरनि ऐं शहर मां गैर क़ानूनी अदावतूं ड्राहे पट कयूं। ठरी मीरवा में बि हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़। गरी मशीनरी ज़रिए 8 दुकान ड्राहे पट कया विया। गंबट में ॿेले खाते जी ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म कराइण जे लाइ बि वॾे पैमाने ते ऑपरेशन कयो पियो वञे। सिंध हाई कोर्ट सखर ऐं लाड़काणे जे रेवेन्यू कॉलोनीज़ मां कब्ज़ा हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध जे नामियारे अदीब ऐं मुहक़िक़ प्रोफेसर कलंदर शाह लखियारी खे इलाज जूं बहितर सहूलतूं ॾियण जी हिदायत। सिहत खाते जी वज़ीर तरफ़ां हिदायतूं मिलण बाद बदीन जे अस्पताल में दाख़िल प्रोफेसर कलंदर शाह लखियारी खे कराची जे डाउ मेडिकल अस्पताल मुंतक़िल करण जूं तयारियूं। सूबाई वज़ीर अज़रा फज़ल पेचूअ जो चवणु हो त कलंदर शाह लखियारी सिंध जो असासो आहे। संदसि इलाज जो समूरो ख़र्च सरकार भरींदी। प्रोफेसर कलंदर शाह लखियारी खे फिफड़नि ऐं साह जी तकलीफ़ सबबि बदीन अस्पताल जे ICU में दाख़िल कयो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसनि में नींगरी समेत 3 ॼणा हयातियूं विञाए वेठा। नूरियाबाद मोटरवे M9 वेझो वैन ऐं ट्रॉलर में टक्कर थियण जे नतीजे में पका चांग वासी पेटे अलिफ अगवाण इक़बाल मंगणहार फौत ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। नवकोट भरिसां ट्रक जी टक्कर में 10 वरहनि जी समीना भील फौत थी वई। कराची में रोड हादसे में 1 ॼणो हयाती विञाए वेठो। पिथोरो में दरगाह इंतज़ामिया सिंध हुकूमत जे हुकुमनि खे थुॾे छॾियो। पाबंदी बावजूद पीर पिथोरो दरगाह ते मेलो जारी। मेले में आयल माण्हुनि SOPs बि नज़रअंदाज करे छॾियो।
एजी सिंध वकील बिरादरी के सख्त एहतजाज बाद सिंध बार काउंसिल जूं चूंडूं मुलतवी करण वारो नोटिफिकेशन वापस वठी छॾियो। 28 नवंबर ते इलेक्शन कराइण जो नओं नोटिफिकेशन जारी। मास्क बिना पोलिंग एरिया में दाख़िल थियण ते पाबंदी लागू। सिंध बार काउंसिल के वफ़द तरफ़ां एजी सिंध सां मुलाक़ात। इलेक्शन दौरान SOPs ते मुकम्मल तौर अमल कराइण जी ख़ातिर। सिंध में रोलू कुतन जो आज़ार बदस्तूर बरक़रार। अॼु वधीक 7 ॼणा ॾाढजी ज़ख़्मी थी पिया। बाडभय में घर ॿाहिरां रांदि कंदड़ नींगर खे कुतन ॾाढे ज़ख़्मी करे विधो। उडेरो लाल में भी कुत्ते नींगर के ॾाढे ज़ख़्मी कयो। मोरो में पुलिस UC सेक्रेटरी ज़ुल्फ़िकार मल्हा के गिरफ़्तार करे। परदेहिन के ऊन्हे समुंड में मच्छी के शिकार लाइ लाइसेंस जारी करण ते मैरीटाइम इख्तियारियुनि सूदो। ॿियनि खां जवाब तलब। सिंध हाई कोर्ट लाइसेंस ख़िलाफ़ ज़बानी स्टे ऑर्डर जारी करण वारी इस्तदा बि रद्द करे छॾी। कमिश्नर फिशरमैन मैरीटाइम तरफ़ां लाइसेंस जारी करण लाइ पॉलिसी बाबति अदालत के आगाही दरख़्वास्त ॿुधणी दौरान जस्टिस मोहम्मद अली मज़हर रिमार्क्स ॾींदे चयो त ही पॉलिसी मामिलो आहे। अदालत ज़रूरत खां वधीक मदाख़लत नथी करे सघे। दरख़्वास्त गुज़ार तरफ़ां मच्छी के शिकार बाबति पॉलिसी ठाहिण लाइ जजिस ते ॿधल कमीशन जोड़ण जी बि इस्तदा।